अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां एहसन खोड़ो ऐं मां आहियां ग़ज़ाल आबलो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुस्लिम लीग नून जो अगवान हमज़ा शहबाज पंजाब जो वॾो वज़ीर बरक़रार रहंदो या तहरीक इंसाफ़ ऐं मुस्लिम लीग काफ जो गॾियल उम्मीदवार चौधरी परवेज़ इलाही वॾी वज़ारत जो उहिदो संभालींदो। फ़ैसिलो कुझु कलाकनि में थी वेंदो। वॾे वज़ीर जे चूंड लाइ असेंबली मेंबरनि जी पंजाब असेंबली जे आमद जो सिलसिलो जारी। PTI ऐं काफ लीग जा असेंबली मेंबर चइनि बसनि ज़रिए काफ़िले जी सूरत में ख़ानगी होटल मां असेंबली पहुता। परवेज़ इलाही ऐं उस्मान बोज़दार बि असेंबली पहुता। पंजाब असेंबली में मेहमान की आमद ते पाबंदी, मोबाइल फोन खणी अचण की इजाज़त न हूंदी। डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मोहम्मद मज़ारी पंजाब असेंबली की सिक्योरिटी पंजाब पुलिस हवाले करण जो हुक्म ॾेई छॾियो। दोस्त मोहम्मद मज़ारी चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब खे ख़त उमाणे छॾियो। तहरीक इंसाफ़ पारां पंजाब असेंबली में घुर्बल अंग 186 पूरो हुजण जी दावा। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त उम्मीद त नून लीग जा साथी वाइदे जी पासदारी कंदा। डिप्टी स्पीकर सां मुकमिल सहकार कयो वेंदो। वफ़ादारी तब्दील कंदड़नि खे अवाम रद्द करे छॾियो आहे। असद उमर चवे थो अॼु को बि सरप्राइज़ नाहे, असां वटि 186 नंबर्स पूरा आहिनि। हराम जे पैसनि मां लाहौर में वोट ख़रीद नथा करे सघजनि। पाकिस्तानी रुपए के मुकाबले में डॉलर की वही उड़ाम, डॉलर जो मुल्ह बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 19 पैसा महांगो थियण बाद 228 रुपयनि जो थी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वर्ल्ड बैंक के कंट्री डायरेक्टर नाजे बांसन जो 19 मेंबरनि सां गॾियल वीडियो लिंक ते इजलास। प्रॉपर्टी टैक्स जे उगाड़ीअ जो अख्तियार लोकल काउंसिल खे ॾियण जो फ़ैसिलो। कराची मोबिलिटी प्रोजेक्ट तहत जाम सादिक पुल जे बहालीअ जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन जा अख्तियार लोकल काउंसिल खे ॾेई चुका आहियूं। रूलिंग ऑफ बिज़नेस में तरमीम थी रही आहे। एक्साइज़ एंड टेक्नीशियन जो प्रॉपर्टी टैक्स उगाड़ी कंदड़ अमलो मकानी इदारनि वारे सेक्रेटरी हवाले थी चुको आहे। अफगानिस्तान में ज़िलज़िले सबब जानी ऐं माली नुक़सान थियो। आलमी बिरादरी अफगानिस्तान जे मसइलनि ते ध्यानु ॾे। अफगानिस्तान पहिरियां खां ई मुआशी बहरान खे मुंहुं पियो ॾे। अफगान शहरियुनि जी हर मुमकिन मदद लाइ सहकार जारी रखंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। सिंध जे गादीअ वारे शहर कराची, घोटकी, कशमोर, कंदकोट, लाड़काणो, खैरपुर, कंबर, शहदादकोट, शहीद बेनज़ीर आबाद, नौशरो फेरोज़, जामचोरो, दादू, मटियारी ज़िलनि में बरसात जो सिलसिलो जारी। थाणो बुलाखान, नूरियाबाद, गुड्डू, बख्शापुर, गंबट, पीर जो ॻोठ, अहमदपुर, हिंगोरजा, रतोदेरो, चक, जाम साहब, गुपचाणी, भटीजन, काज़ी अहमद, दौलतपुर, खानवान, मोरो, सकरंड, मनाणो, जोही, मेहड़, शहदादपुर, सराड़ी, कोटलालू, लालू रैंक, नसीराबाद, सगियूं, शाहपुर शाकर, शेख भिरकियो, सुल्तानकोट, गोसपुर, बुल्डी शाह करीम वगैरह में बरसात हेठियाई वारनि इलाइक़नि में पानी भीजी वियो। बान सईदाबाद वेझो ॻोठ सामताणे में तेज़ तूफ़ान सबबि घर जो टेको किरण सबबि नीगरी फोत थी वई। मोरो भरिसां ॻोठ हुसैनाबाद में तेज़ बरसात सबबि घर जी छिति किरण सबबि बोरियत दॿिजी फोत, संदसि पुटु ज़ख़्मी। ओबाड़ो भरिसां ॻोठ जहदो में वॾो सोलंगीअ में तेज़ बरसात दौरान घर किरण सबबि 6 गर्भवती ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। काज़ी अहमद जे शौकत कॉलोनीअ में मालपेड़े में बरसाती पाणीअ मां नौजवान जो लाशत। सुभाणे खां 26 जुलाई वारे मॉनसून सिस्टम की शिदत वधीक हूंदी। मौसमियात खाते की अगकथी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त मॉनसून अवाम जो ताक़तवर सिलसिलो अॼु राति खां सिंध ते असरअंदाज थींदो, जंहिं तहत सुभाणे खां 24 जुलाई ताईं सिंध में तेज़ ऐं किथे तूफ़ानी बरसातुनि जो इम्कान आहे। सिंध जे मथां वारनि इलाइक़नि में 27 जुलाई ताईं बरसात जो इम्कान रहंदो। 24 जुलाई खां 26 जुलाई दौरान कराची में तेज़ बरसात जो इम्कान आहे, जंहिं दौरान शहर में 100 मिलीमीटर या उन खां बि वधीक बरसात पइजी सघे थी।
बलूचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवा से बरसात जो सिलसिलो जारी। सिब्बी, डेरा अलयार, बख्तियार आबाद समेत मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ बरसात का पोइ नयूं वहियायूं कचनि घरनि खे नुक़सान। गुज़िरियल ॾींहुं हब नदीअ में बुॾी वियल औरत ऐं ॿार जे लाशनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। बुॾी वियलनि जी ॻोल्हा लाइ पाक नेवीअ जा गोताखोर पिणु रेस्क्यू ऑपरेशन में ईदीअ जे रज़ाकारनि सां गॾु ऑपरेशन में हिसो वठंदा। मुल्क में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 679 कोरोना वायरस जा नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबब 166 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस की शरह 2.95% रही। लाड़काने में मुड़स हथां मुबैना तौर क़त्ल थियल गंबट के जादो वाहन वासी नारी रोज़ीना गोपांग वारो मामलो। मक़तूल औरत के अमर मुस्मात सकीना की फरियाद ते संदसि अॻूणे मुड़स मीर मोहम्मद समेत 5 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल किया वियो। क़त्ल जो केस दाख़िल थियण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम।